पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सहाफ़ी मोतीउल्लाह जान जी अगवा ऐं मथस तशद्दुद जी मज़म्मत कंदे चयो आहे त मीडिया वर्करनि खे अकेलो न छॾियो वेंदो। हुकूमत एतिरी कमज़ोर थी वई आहे जो सहाफ़ी जे हिक ट्वीट सां बि परेशान थी वञे थी। पीपल्स पार्टी जो चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सहाफ़ी मोतीउल्लाह जान जे घर पहुची साणस मुलाक़ात कई। मुलाक़ात खां पोइ मीडिया सां ॻाल्हाईंदे बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त जेको सहाफ़ी हुकूमत ते तनक़ीद करे उनखे नौकरी मां कढी छॾणु अफ़सोसनाक आहे। जेकॾहिं तव्हां मोतीउल्लाह जान जी ॻाल्हि पसंदि नथा कयो त पोइ अवां उन जे ॻाल्हाइण करण जो हक़ बि नथा खसे सघो। बिलावल भुट्टो ज़रदारी मोतीउल्लाह जान जे अगवा ऐं मथस तशद्दुद जी मज़म्मत कंदे चयो त जेको अॼु मोतीउल्लाह जान सां थी सघे थो त उहो सभु कुझु सुभाणे असां ऐं अवां सां बि थी सघे थो।